नौजवान के कैंप ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त तंगवाणी में अगवा कयल ॿार मुसविर बकराणी जे बाज़ियाबे लाइ सियासी समाजी ऐं शहरियुनि जो बैनर ऐं झंडा खणी SSP ऑफिस आॾो धरणो। मासूम ॿारड़े जे अगवा ख़िलाफ़ शहरी इताद जे सॾ ते तंगवाणी में कारोबार बंद। धरणे में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त कश्मीर ज़िले में बदअमनी चोट चढ़ी वई है, अगवा फुरू महमूल बणियल आहिनि। नौजवान के कैंप ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त तंगवाणी में अगवा कयल ॿार मुसविर बकराणी जे बाज़ियाबे लाइ सियासी समाजी ऐं शहरियुनि जो बैनर ऐं झंडा खणी SSP ऑफिस आॾो धरणो। मासूम ॿारड़े जे अगवा ख़िलाफ़ शहरी इताद जे सॾ ते तंगवाणी में कारोबार बंद। धरणे में शरीक माण्हुनि जो चवणु आहे त कश्मीर ज़िले में बदअमनी चोट चढ़ी वई है, अगवा फुरू महमूल बणियल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।